मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। असांजो मुर्शिद आहे उहो चवे थो मां सैयद आहियां पर ॾाढ़ी बि न अथसि ऐं निमाज़ बि नाहे पढ़ंदो। छा दुरुस्त आहे? साईं जेकॾहिं अगरि कोई बि अहिड़ो सैयद आहे, अगरि कोई मुर्शिद आहे जंहिंखे बिल्कुलु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो आहे ई न ई जेको नमाज़ जी तरफ़ अचे थो ऐं न ई हुनखे जेकी ॾाढ़ी आहे, इहो साईं मुर्शिद कामिल आहे ई न, इहो नाक़िस जेको आहे मुर्शिद अथव। हिकिड़ी मां ॻाल्हि कयां, अगरि कोई बि माण्हू परवास थिए न, परवास ॾिसो, परवास थियणु हिकु वॾी ॻाल्हि आहे, उॾणु जेको आहे हिकु वॾी ॻाल्हि आहे। कोई माण्हू जेकॾहिं अगरि उॾे न, कोई चए साईं इहो उॾण वारो जेको आहे मुंहिंजो मुर्शिद आहे, पर उनजे अंदरि तव्हां क्वालिटियूं ॾिसो, क्वालिटियूं ॾिसो, नमाज़ पढ़े थो नथो पढ़े, ॾाढ़ी अथसि न अथसि, हराम में हिलाल जी में तमीज़ करे थो नथो करे, जेकॾहिं नमाज़ बि नथो पढ़े, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ो बि न अथसि, साईं भले इहो जेको उॾे थो न, इहो साईं मुर्शिद बि न आहे, बुज़ुर्ग बि न आहे, इहो मुर्शिद ऐं बुज़ुर्ग जी सूरत में शैतान आहे। छो त असुली मुर्शिद थींदो ई उहो जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो वारो हुजे न। मुर्शिद जेको रस्तो ॾेखारींदो आहे, पर मुर्शिद ख़ुदि जेको आहे पाण सना जेको मुर्शिद खे पढ़णु अचे त साईं इहो तव्हांखे सुभाणे छा रस्तो ॾेखारींदो। त अहिड़ा घणा मुर्शिद अथव जेको ॾाढ़ी ॿाढ़ी बिल्कुलु कटियल साईं अची करे अजीबो ग़रीब ॻाल्हियूं कंदा, न साईं नमाज़ न आहे, सॼो ॾींहुं साईं बुज़ुर्ग मां अक्सर जेको मुर्शिद खे ॾिठो आहे साईं वेठा आहिनि, साईं अखियूं बंदि बसि चुप करे वेठा आहिनि। यार हे भला मां पुछां कयो यार मुर्शिद नमाज़ पढ़ंदो न पढ़ंदो आहे? न साईं, चई 24 घंटा मुर्शिद ईअं हूंदो आहे, 24 घंटा। बसि छा थो करे? चई साईं बसि हिकिड़ो ज़िक्र में लॻो पियो हूंदो आहे। साईं नमाज़ आहे इस्लाम में, न इस्लाम में जेको हज आहे ऐं रोज़ा आहिनि, ॿिया कुझु उसूल आहिनि, न साईं कुझु बि न कंदो आहे, इहो ज़िक्र में बसि पियो हूंदो आहे। साईं बिल्कुलु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो न आहे इहो। जेकॾहिं अगरि कंहिं बि अंदरि कंहिं बि मुर्शिद अंदरि इहा क्वालिटी आहे न, इहो मुर्शिद गुमराह मुर्शिद आहे। इहा मुंहिंजी वाज़े ऐं पकी जेकी ॻाल्हि अथव।